ज़िंदा इंसानु कुॾंदो आहे, पर जॾहिं मौत जो शिकार थी क़बर में लाथो वेंदो आहे, उन वक़्तु अखियूं बंदि थियण बदिरां हक़ीक़त में खुली पवंदियूं आहिनि। सुठा आमाल ऐं अलाह ज़ोजल जी राह में ॾिनल माल त कमु ईंदो आहे, पर जेको कुझु माल ऐं दौलत पोयां छॾे ईंदो आहे, उन में भलाई जो इम्कान न हुअण जे बराबरि हूंदो आहे। वारसनि मां उमेद घटि ई हूंदी आहे जो उहे पंहिंजे मरहूम अज़ीज़ जी आख़िरत जी बहितरी जे लाइ कसरत सां माल ख़र्च कनि, बल्कि मरण वारो जेकॾहिं हराम ऐं नाजाइज़ माल मिसाल तौरु गुनाहनि जा असबाब जेकी मौसीक़ी जा आवाज़, मौसीक़ी जा औज़ार, वीडियो गेम जा दुकान, म्यूज़िक सेंटर, सिनेमा घर, शराब खानो, जुआ जो अॾो ऐं मिलावट वारे माल जो कारोबार वग़ैरह पोयां जेकॾहिं छॾिया त उन जे लाइ मरण खां पोइ सख़्तु तरीन ऐं नाक़ाबिले तसवुर नुक़सानु आहे। क़बर जो भवाइतो मंज़र नाले हिकायत में रमज़ान मुबारक जी बेहुरमती करण वारे जो ख़ौफ़नाक अंजाम पेश कयो वियो आहे। इन मां इबरत जो दर्स हासिल करियो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।